नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त मांझंद में खबर इंदालू तो नौशर फिरोज वासी प्रेमी जोड़ो जावेद कोसो ऐं आसिया कोसो मांझंद पहुंची कारें इल्जाम हेठ कत्ल थियण खां बचण लाइ तहफ़ुज़ जी घुर कई है। नौजवान जावेद कोसो चयो आहे त पसंद जे परणे करण तां छोकिरी जा वारिस असां ॿिन्ही जे जानी दुश्मन बणिजी कारे इल्जाम हेठ कत्ल करण चाहिनि था। असांजी ज़िंदगी खतरो है। नौशर फिरोज पुलिस तहफ़ुज़ ॾियण बजाए बासरनि जी वंगारी बणियल आहे। आसिया कोसो चयो त मुंहिंजा माइट ज़बरदस्ती मुंहिंजी शादी मुझे नापसंद शख्स सां करण पिया चाहिनि। उन खां बचण लाइ पंहिंजे चाहींदड़ जावेद कोसो सां पसंद जो परणो कयो आहे। पसंद जे परणे बाद मुंहिंजो पीउ महबूब कोसो भाइर अब्दुल सत्तार जब्बार ऐं चाचा शेमीर ऐं वज़ीर कत्ल करण चाहिनि था। हिननि चयो त गुज़िरियल 6 महीननि खां दरबदर बणियल आहियूं। सखर अदालत हुकुम बावजूद नौशर फिरोज पुलिस तहफ़ुज़ फराहम न पई करे। IG सिंध की अपील है त कत्ल थियण खां बचाए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।